बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़द अफ़लह मन ज़क्काहा व क़द ख़ाब मन दस्साहा। वक़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल हसद लयअकुलुल हसनात कमा तअकुलुन नारुल हतब। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अॼु असांजो उनवान आहे तज़किया नफ़्स जी अहमियत। तज़किया नफ़्स छा आहे? नफ़्स खे पाक करणु, दिलि खे अंदर खे साफ़ करणु। जंहिंजो दिलि नफ़्स अंदरि साफ़ पाक आहे, इहो शख़्स जन्नत जो मुस्तहिक़ आहे। जंहिंजो दिलि अंदरि नफ़्स ख़राबु आहे, पलीत आहे, गुनाहनि सां, हवस सां, हिर्स सां, लालच सां, त पोइ इन जी इबादत कारबंद आहिनि। जंहिंजो क़ल्ब दिलि पाक आहे, इहो जन्नती आहे। जंहिंजो दिलि पलीत आहे, गंदा ख़्याल, गंदियूं सोचूं, हाणे जॾहिं दिलि में ख़राबी आई त पोइ ॿाहिरि ओड़ो ई असरु थींदो। जेको अंदरि हूंदो ॿाहिरि उहा ई शइ निकिरंदी, त पोइ इहो शख़्स जहन्नम में वञी पहुचंदो, मरदूद ऐं लानती तड़ियल थी पवंदो। हाणे इन लाइ कहिड़ियुनि शयुनि सां दिलि खे पाक कजे? अलाह चए थो जिन क़द अफ़लह मन तज़क्का, क़द अफ़लह मन ज़क्काहा, उहे शख़्स पाक कामयाबु थी विया जिन पंहिंजो दिलि पाक कयो। हाणे उहे कहिड़ियूं शयूं जंहिंसां दिलि पाक थिए, नफ़्स इंसान जो पाक थिए? उन लाइ उलमा खोड़ शयूं, बहरहाल 10 शयूं लिखियूं आहिनि जिन खे अपनाइण सां इंसान जो क़ल्ब दिलि पाक थी वेंदी। पहिरीं आहे तवाज़ो, निवड़त, आजिज़ी। जॾहिं माण्हूअ में निहठ ऐं आजिज़ी ईंदी त इहो शख़्स इन जी दिलि पाक रहंदी ऐं इन जी दिलि में अलाह जी तरफ़ रग़बत रहंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन तवाज़अ लिल्लाहि रफ़अहुल्लाह व मन तकब्बर वज़अहुल्लाह। जेको आजिज़ी कंदो, निवड़त कंदो, अलाह ख़ातिर रब उनखे बुलंद कंदो। ऐं जेको वॾाई कंदो, तवाज़ुअ जो ज़िद आहे तकब्बुर, आजिज़ी जो ज़िद आहे वॾाई। जेको वॾाई कंदो, रब साईं उनखे ज़लील कंदो, ख़्वार कंदो। तकब्बुर वारे जो निशान मिसाल ईअं आहे, हिकिड़ो माण्हू वॾी जबल जी चोटी ते चढ़ियो पियो आहे, उहो हेठिन खे कीड़ा मकोड़ा सम्झंदो, छो त हेठि माण्हू नज़र न ईंदा। हाणे जीअं हू मुतकबिर माण्हू हेठिन खे कुझु बि नथो सम्झे, त हेठियां बि उनखे मथे खे चवंदा का जानवर आहे, को जीत आहे, को परिंदा, एॾी वॾी फ़ासिले ते। असां हुनखे हेठि कीड़ा मकोड़ा नज़र ईंदासीं की जानवर, त होॾे बि माण्हू नज़र न ईंदो, छो त वॾो फ़ासिलो आहे। ऐं तकब्बुर, तवाज़ुअ हथु थिए, तकब्बुर खां बचे। उन लाइ निशानी कीअं कजे? उन लाइ ईअं आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो शेर आहे, जे भलो भाई पाण त ॿिए खे घटि न ॼाण। हर कंहिंखे पाण खां भलो सम्झे। हिकिड़ो वॾो माण्हू आहे, नंढे खे ॾिसे उनखे भलो सम्झे। हाणे रुॻो सोच जो फ़र्क़ु आहे न। इहो सोचे त हिन जी उमिरि 15 साल आहे, हिन गुनाह एतिरा न कया हूंदा, 15 साल थोरी उमिरि आहे। आउं 50 जे वेझो पहुतो आहियां, मूंखां खोड़ ग़लतियूं थियूं हूंदियूं, कंहिंजे ख़िलाफ़ु वियो हूंदुसि, को गुनाह जा कम थिया हूंदा, मूं ज़िंदगी जा 50 साल गुज़ारिया, मूंखां खोड़ ग़लतियूं थियूं। हिन जी उमिरि 15 साल आहे, हिन वीचारे खां कहिड़ियूं ग़लतियूं एतिरियूं थियूं हूंदियूं? थोरी उमिरि आहे। हाणे इन सेंस में वॾो सम्झे त मूंखां इहो नंढो बहितर आहे। नंढो पाण खां वॾे खे कीअं बहितर सम्झे? उहो ईअं सम्झे त मुंहिंजी उमिरि थोरी आहे, ऐं 15 साल इबादत कई, फ़र्ज़ पढ़िया, हिन 50 साल अलाह जा फ़र्ज़ पढ़िया, तंहिंजे करे हिन जी इबादत वधीक आहे। हिकिड़ो माण्हू आलिम खे ॾिसे, पाण खां भलो सम्झे, इनखे क़ुर हदीस जो इल्मु आहे, अलाह ऐं अलाह जे रसूल जी ॼाण मूंखां वधीक आहे। हाणे इन सेंस में आलिम खे भलो सम्झे। आलिम इन जाइल खे पाण खां भलो सम्झे। कीअं? उहो चए मूंखे त ॼाण आहे हलाल जी हराम जी, मूंखां ग़लती थी, माना दानिस्त थी, ॼाणी वाणी थी, तंहिंजे करे मुंहिंजी सज़ा घणी आहे। हिन वीचारे खे इल्मु कोन्हे को, हिन खां ग़लती थी, हिनखे ॼाण कान्हे त हिन गुनाह बि कोन्हे। हिकिड़ो माण्हू गुनाह जो कमु करे पियो, ख़बर कोन्हे, ॾोह कोन्हे, त ॾोह बि कोन थींदो, छो त शरीयत ॼाण ते आहे। इल्मु आहे त पुछा थींदी, न आहे जेतिरो इल्मु आहे ओतिरी पुछा थींदी। तंहिंजे करे इहो जाइल माण्हू मूंखां बहितर आहे, छो त इनखे न एतिरो इल्मु आहे, न एॾो पुछाणो। मूंखे वधीक इल्मु आहे, तंहिंजे करे मूंखां वधीक पुछाणो थींदो। जंहिंखे वधीक इल्मु, हुन खां वधीक पुछाणो। ॿिए नंबर ते ख़ैर ख़्वाही हुजे, दिलि खे पाक करण लाइ, अंदर खे, नफ़्स खे पाक करण लाइ। ख़ैर ख़्वाही माना ॿियनि जे लाइ भलायूं सोचणु, तकलीफ़ कंहिंखे न ॾिए। इन जो ज़िद छा आहे? बद ख़्वाही, बुरो कंहिंसां न करे। सिंधी में चइबो आहे न, कर भला हो भला, उर्दू में कर भला हो भला। तव्हां चङो कंदव त चङो ई थींदव। माण्हू भली अजुर तव्हांखे न ॾियनि, अलाह त ॾींदो न, माण्हुनि खां त असां घुरो ई कोन था। हिते माण्हुनि मां त उमेद आहे ई कान। शेख सादी फरमाए, नेकी करे खूह में उछले छॾ। खूह में जेका शइ वई दरिया में सा न मिलंदी,
तो नेकी कई उछले छॾ तोखे अजुर अलाह ॾींदो। ऐं 3 नंबर ते अलाह ऐं अलाह जे रसूल जी मुहबत दिलि में हुजे त इंसान जो अंदरि नफ़्स साफ़ थींदो, पाक थींदो। हाणे अलाह जी मुहबत जे ज़िद में चाहे शैतान जी मुहबत, दुनिया जी मुहबत। हाणे दुनिया जी मुहबत अची वई, चवंदो हाणे निमाज़ ते कीअं वञा, एॾी वॾी गिराकी छॾे वञा, न हेॾो पंधु करे वञा, बसि हिते ई थो पढ़ी वठां, दुकान ते ई बरकातूं फ़र्ज़ु पढ़ी थो वञा, मस्जिद नथो वञा। हाणे दुनिया जी मुहबत ग़ालिब थी वई, तंहिंजे करे नथो निकिरे। पर जेकॾहिं अलाह जी मुहबत हूंदी, चवंदो कारोबार बंदि कर, इन घणे में अलाह बरकत कढी छॾे त केतिरा ई किरोड़ रुपया परेशान आहे। जेकॾहिं अलाह साईं थोरे में बरकत ॾिए, रोज़ कमाए रोज़ खाए, उनखे ज़रे जी परेशानी कान्हे का। ऐं रसूलुल्लाह फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदी व वलदी वन्नास अजमईन। तव्हां मां एसि ताईं को कामिल मोमिन नथो थी सघे जेसि ताईं उनखे मूंसां मुहबत पंहिंजे पीउ खां, पंहिंजे औलाद खां, घरवारी खां, पूरी दुनिया जे इंसानियत खां वधीक उनखे मां प्यारो न हुजां, तेसि ताईं मोमिन न आहे। माना हुज़ूर जी मुहबत माउ खां वधीक हुजेसि, माउ खां वधीक प्यारो मदीने वारो मीर हुजेसि, बचनि खां वधीक प्यारो मदीने वारो मीर हुजेसि, ज़ाल खां वधीक प्यारो मदीने वारो मीर हुजेसि त कामिल मोमिन आहे, न त कामिल मोमिन कोन्हे। असांजो हाल इहो कोन्हे। माई घणी प्यारी आहे, माउ जी बि घटि ॿुधंदासीं, पीउ जी बि घटि ॿुधंदासीं, भाउ जी बि घटि ॿुधंदासीं, जॾहिं माई चवंदी होॾे असांजो बि ख़्यालु होॾे। हाल इहो आहे उमूमी असांजो, अलाह माफ़ु करे, उनजी बि इज़त कबी, छो त आई असांजे करे आहे। पर इहो कोन्हे त उनजे चवण ते सभु कमु छॾे ॾिबा, ईअं न कबी। हर हिक जी पंहिंजी पंहिंजी इज़त ऐं एतिराम आहे, उनखे पंहिंजे हिसाब सां हला। त जेसि ताईं सभिनी खां वधीक हुज़ूर सां हूंदी मुहबत, त पोइ ईमान कामिल आहे, न त ईमान खुटल आहे। दिलि खे, नफ़्स खे पाक करण लाइ इहा टीं ॻाल्हि आहे जेका अलाह ऐं अलाह जे रसूल जी मुहबत हुजे। चोथों, हिल्म बुर्दबारी, हलीम तब हुजे, गुस्सो ऐं गज़ब ऐं कावड़ न हुजे हर वक़्तु। अलाह ऐं अलाह जे रसूल जी मुखालफ़त महिल त गज़ब ऐं कावड़ अचे, छो त अलाह ऐं अलाह जे रसूल जी का बि मुखालफ़त न सहंदासीं। बाक़ी दुनियावी मामलात में बुर्दबारी हुजे। असांजो कमु उल्टो आहे, को क़ुर खे पियो घटि वधि ॻाल्हाए, परवाह ई कान्हे, मदीने वारे मीर खे पियो घटि वधि ॻाल्हाए, परवाह ई कान्हे का, क़ुर जी बेहुरमती करे पियो, परवाह ई कोन्हे का। बाक़ी जेकॾहिं असांजे कंहिं बनीअ जे वाटर जेको आहे सो बने ते कब्ज़ो थियो, जॻह जे 5 फुट ते कब्ज़ो थियो, थोरो वियो त पोइ असां गैज़ो गज़ब में कोर्टुनि में हलंदा था वठूं, उते लखे रुपया ख़र्च। हालांकि दुनियावी मामलात में असां हलीम हुजूं, थधा हुजूं, अलाह ऐं अलाह जे रसूल जी मुखालफ़त हुजे त असां तेज़ थी पऊं। असांजो कमु उल्टो आहे। दुनियावी मामलात में बुर्दबारी हुजे, असां वटि उबतो कमु आहे। जंहिंमें बुर्दबारी आहे दुनियावी मामलात में, कंहिं पैसा देरि ॾिना त सब्र कयो, कमु थी वेंदो। उहा बर्दाश्त जॾहिं हूंदी त पोइ अलाह तबारक व ताला वटि असांजी दिलि ऐं असांजो नफ़्स पाक रहंदो। 5, तवक्कल, भरवसो अलाह में हुजे। इन जे मुक़ाबले में छा आहे, हिर्स, अलाह ते भरोसो ई कोन्हे। पखी आहिनि, उहे पाण सां गॾु सामान खणी कोन था वञनि। सुबुह जो अलाह अलाह करे निकिरनि था, वरी आख़िर में मोटंदा, पेट भरे था अचनि। उन्हनि वटि 6 महीननि जो साल जो कणिक बि गॾु कोन्हे का, महीने जो राशन बि कोन्हे को। सरकारी मुलाज़िम महीने जो राशन वठे, ऐं मज़दूर हफ़्ते जी मज़दूरी वठे, जेकॾहिं कंहिं ठेकेदार ते आहे, उहे न हफ़्ते जो राशन वठनि, न महीने जो वठनि, न साल जो कणिक गॾु कनि। सुबुह जो अलाह अलाह करे मोटंदा, शाम जो अलाह हुननि जा पेट भरे मोकिले थो। भरवसो हुजे अलाह ते त असांजो क़ल्ब बि पाक थी वेंदो, असांजो नफ़्स बि पाक थी वेंदो। ऐं जेकॾहिं भरवसो न आहे त पोइ कुझु बि न थींदो। चओ सब्र हुजे, सहब, तकलीफ़ अची वई, बीमारी बड़ी, आज़माइश, हेॾां तकलीफ़, हेॾां कारोबार वियो, हेॾां वियो, पैसे में पूरत कान्हे का, हर तरफ़ खां यलगार, पोइ दाह कंहिंखे ॾिबी? अलाह खे। माण्हू थोरी ॾींदा। बेसब्री न कबी, सब्र जॾहिं कयईं त पोइ हज़रत अबू बकर साईं खे अलाह हज़रत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जिब्राइल अमीन मोकिलियो, चई अबू बकर खे सलाम ॾे। हुज़ूर हज़रत अबू बकर खे सलाम न, चई जिब्राइल अमीन तुंहिंजे लाइ सलाम मोकिलियां, तुंहिंजो कहिड़ो अमल आहे? चई अमल जी त ख़बर का कान्हे, 10 सालनि खां ॾाठ जो सूर, तकलीफ़ में आहे, ॿिए कुझु बि न आहे, दाह कंहिंखे न ॾिनी आहे, 10 सालनि ताईं सब्र कई, दाह न कई, इन सब्र ते अलाह सलाम मोकिलियसि, मुंहिंजे अबू बकर खे हेॾो सब्र आहे। असां त ठड़ी बि नथा सघूं, हेॾे मथे में सूर मरां थो, अहिड़ियूं रड़ियूं कंदो जो पाण त ॿुधे, वरी पूरो पाड़ो ॿुधे, केॾी तकलीफ़ त दाह ई न बर्दाश्त हुजे। ऐं 7, शुकुर कजे। माल आहे त बि ठीकु, न आहे 4 मानियूं खाए पियो वेले ते त बि शुकुर, चइनि जे बजाए 2 थी वियूं त बि शुकुर, सुबुह मंझंदि शाम 3 टाइम पियो खाए, हाणे अलाह सुबुह ऐं राति थो ॾिए, मंझंदि वारो वेलो ख़तमु थी वियो त बि शुकुर, छो त रिज़्क उनजे तरफ़ां आहे, माण्हू जे तरफ़ां आहे ई कोन। शुकुर जे मुक़ाबले में नाशुक्री न करे। ऐं
अठों चङा अख़लाक हुजनि, अख़लाक हसन, बुरा अख़लाक न हुजनि, लक्षण चङा हुजनि, ॻाल्हाए चङो, गार गंद, इहा इन सां इंसान जो अंदरि पली थी वेंदो, नफ़्स पली थी वेंदो, दिलि पली थी वेंदी। ऐं नाओ रज़ा, अलाह सां हर हाल में ख़ुशि रहे, रब मां राज़ी आहियां, तूं राज़ी थी पो। जे बचा वठी वे त बि तुंहिंजी मर्ज़ी, ॾिना बि अलाह हुआ, मारिया बि अलाह, माण्हू खे कहिड़ी ताक़त आहे मारींदो, ॾिना बि अलाह हुआ, मारिया बि अलाह, वरिता बि अलाह, असां छा था करे सघूं। ऐं ॾहों नेकियूं करे जेतिरो पुॼी सघे, बुरायूं न करे। असां वटि नेकी वारो कमु न आहे, जहिड़े ते अॻे ई तयारु पियो आहे, को हिकिड़ी गार ॾिए त 10 ॾींदासीं, हिकिड़ो धकु लारे त असां ॾंग भञे छॾींदासीं, नेकी पुॼे कोन, बाक़ी ॿियनि कमनि में अञा ज़ोर ज़ोर। ऐं रज़ा अलाह जे हर हाल ते राज़ी रहणु, नाराज़ न थिए, नाराज़ थींदो उन ॾींहं खां जो ज़वाल शुरू थी वेंदो, तबाही शुरू थी वेंदी। ऐं जेकॾहिं माण्हू तकब्बुर ऐं वॾाई वारो, निवड़त ऐं वॾाई वारो, तवाज़ु निवड़त करण वारे जो जन्नत में हिकिड़ो दरवाज़ो आहे, आजिज़ी वारो माण्हू अलाह खे प्यारो आहे, जन्नत जे हुन दरवाज़े में दाख़िल थींदो। वॾाई खोर लाइ जहन्नम जो दरवाज़ो आहे, जहन्नम में दाख़िल थींदो। हाणे मर्ज़ी अथसि पंहिंजी, मूंखां सवाइ ज़मीन हले कान, मूंखां सवाइ घर हले कोन, अड़े तो जहिड़ा खान खोड़ विया, जिन खां सवाइ अॻे बि हले पियो, पोइ बि हले पियो, सल्तनत रूह ज़मीन जा बादशाह विया हलिया तब जहान हले पियो, तूं वेंदे तब हलंदो, अञा भलो हलंदो। ऐं रसूलुल्लाह फरमायो अद्दीनु नसीहत, ख़ैर ख़्वाही, दीन सॼो नसीहत अथव, ख़ैर ख़्वाही अथव। पाण फरमायो ख़ैर ख़्वाही कयो, ख़ैर ख़्वाही कयो, ख़ैर ख़्वाही कयो। साहबा अर्ज़ कयोसीं कंहिंसां कयूं? अलाह सां कयो, उन जा अहकाम मञी, रसूलुल्लाह सां कयो, किताबुल्लाह सां कयो, उन जा अहकाम मञी, ऐं माण्हुनि सां कयो। असां वटि चङाई त न तकलीफ़ ॼण पुॼे थी, कंहिंजे घर ते किचिरो उछलाए ईंदासीं, कंहिंजे घर खे छोकिरो विढ़ियो ईंदो, वरी जेको धणी दाह जे बातो वारे छोकिरे उछलियो आहे, असां इहे कंदा आहियूं छा? वरी असांजे मथां आहियूं, असांजा छोकिरा भला चोर ॾेई फिलाइणा, वाह तूं पाक साफ़ हो ॿिए जा चोरनि, अहिड़ो हाल। ऐं पोइ इन ते छोकिरा बि ख़राबु थियो हुजनि, हू त खणी सही वेंदो, अॻिते हली इहो छोरो जिथे तोखे टंगाईंदो उते तूं सम्झी न ॾिसंदे। तंहिंजे करे दोस्तो भलाई हुजे, साड़ कंहिंसां न हुजे, कंहिंखे तकलीफ़ न ॾिए, छो त रसूलुल्लाह फरमायो इन्नल हसद ला याकुलुल हसनात कमा ताकुलुन नारुल हतब। साड़ हसद नेकियुनि खे ईअं खाई वेंदो आहे जीअं सुकल काठी खे बाह खाई वेंदी। सुकल काठी खे जो बाह ॾियो, भुर्ग काठी जे मिंट साड़े छॾींदसि, आली काठी देरि सां सड़ंदी, पर सुकल काठी मिंट में। साड़ कई त नेकियूं चट, ऐं हींअर साड़ खां हले ई कोन, वठ वठा लॻी पिया, हिनखे न हुजे, हेॾे न हुजे, सॼो ॾींहुं पंहिंजी महिनत न पुॼंदी, ॿिए ते साड़, हिन हीअ गाॾी ते छो थो हले, हिनखे 4 माण्हू सलाम छो था कनि, अबा हुनजी अख़लाक आहे, तूं बिड़धार, तूं बेड़ी महिनत कर, तोखे 4 माण्हू इज़त ॾियनि। हीअ अलाह जो बरगुज़ीदा छो थी वियो? शैतान खे बि साड़ हो इंसान सां, चयऊं जिन जी पैदाइश आहे इंसान छो थो करे, अॼु ताईं हुन साड़ में माण्हू खे मुंझाईंदो थो अचे, जेको अलाह जे दर सवेर अचे उनखे पोयां के न के बहाना हणंदो, पोइ अलाह जिन खे ईमान विधो आहे उहे शैतान खे थुक हणी हलियो था अचनि पंहिंजे घर। ऐं फरमाई कद अफ़लह मन ज़क्काहा, उहो शख़्स कामयाब थी वियो जंहिं आजिज़ी जी निहठाई कई, उनजो दिलि ऐं नफ़्स कामयाब थी वियो। वक़द ख़ाब मन दस्साहा, उहो शख़्स नाकाम थी वियो जंहिं तकब्बुर ऐं वॾाई कई, उनजो दिलि ऐं नफ़्स नाकाम ख़राब करे छॾी पाण खे। फरमाई कद अफ़लह मन ज़क्काहा, उहो शख़्स कामयाब थी वियो जंहिं ॿियनि सां ख़ैर ख़्वाही कई, इनजो दिलि ऐं अंदरि पाक थी वियो। वक़द ख़ाब मन दस्साहा, उहो शख़्स नाकाम थी वियो जंहिं ॿियनि सां बुरायूं कयूं, जंहिं पंहिंजे जेको आहे सो दिलि खे ख़राबु करे छॾियो, जंहिं बुरायूं कयूं, जंहिं ॿियनि सां चङायूं कयूं, उनजो दिलि ऐं नफ़्स पाक थी वियो। फरमाई त अलाह जी मोहबत कद अफ़लह मन ज़क्काहा, जंहिंजे दिलि में अलाह जी मोहबत आहे, इहो शख़्स इनजो दिलि ऐं नफ़्स पाक थी वियो। वक़द ख़ाब मन दस्साहा, जंहिं शख़्स जे दिलि में हिर्स लालच ऐं शैतान जी मोहबत थी वई, इनजो नफ़्स ख़राबु थी वियो, इन दिलि बि पली थी वियो, दिलि पली थी वियो, नफ़्स ख़राबु थी वियो, हाणे माना इन जी जाइ जहन्नम वञी बची। ऐं दुनिया जी जेका मोहबत आहे अलाह जी मोहबत खां सवाइ, इन में हिकिड़ो बनी इसराइल में हिकिड़ो शख़्स हो बलअम बिन बाउरा, उहो एॾो हो अलाह जो बानो जो जेका दुआ घुरंदो उन जी क़बूल थींदी, मुस्तजाब दावात हो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम बनी इसराइलनि ते पंहिंजो लश्कर वठी काह करे आया लड़णु, हुननि इन वटि विया बलअम बिन बाउरा जे दुआ घुर। मूसा अचे थो असां ते शिकस्त असांखे मिलंदी, चई वाह हाणे मां अलाह जे पैगम्बर जे ख़िलाफ़ु कीअं दुआ घुरां, मां इस्तिखारो कयां, इस्तिखारो कई, दुआ घुरी, सुतो अलाह जे तरफ़ां इशारो त पैगम्बर जे ख़िलाफ़ु दुआ न घुरबी। हिन जवाबु ॾिनो,
ॿिए दफ़े उहे आया वॾा माल तोहफ़ा ताइफ़ खणी आया, हुनजी माई खणी माल वठी छॾियो। हाणे औरतुनि खे त अकुलूं ई घटि आहे न। पोइ हाणे अॼुकल्ह त चवंदियूं असां अकुले कुल आहियूं, असांजे मुड़ुस खे कुझु बि कोन्हे, पर हक़ीक़त इहा आहे त औरत मर्द जे मुक़ाबले में घटि अकुल वारी आहे। पोइ हाणे मायूं खणी पाण खे हुकुमरान सम्झनि, छा बि सम्झनि, पर उनजो अकुलु घटि आहे। इस्लाम चए थो घटि अकुल वारियूं, यादगिरियूं बि घटि अथनि, मकर उनजो शैतान खां वधीक आहे। मकर फ़रेब उन सां शैतान बि न पुॼे, पोइ शैतान खां बि चढ़ियूं। इहे सभई क़ुरान शरीफ़ जूं आयतुनि, पर ॿुधाइण जेतिरो वक़्तु कोन्हे, वक़्तु मुंहिंजो पूरो थिए पियो, मौज़ू मुंहिंजो रहिजी वेंदो। त हाणे हुन बुज़ुर्ग जी माई सॼो माल वठी छॾियो, त हाणे काॾे वञे? पोइ हाणे जेतिरी असांजी घर हले थी, हर को पंहिंजे दिलि ते हथु रखंदो, आऊं त कंहिंखे न चवंदुसि भाई जस दुआ घुरे, माल कीअं वापसि कंदासीं? हाणे बुज़ुर्ग थी पियो परेशान, काॾे वञे? हाणे दुआ घुरण जो शुरू कई, दुआ पियो करे, अलाह असीं बनी इसराइल खे तबाह कर। चए असांजो माल असांखे बि ॿेड़ी ॿोड़ियो, चओ त मूसा अलैहिस्सलाम लश्कर खे तबाह कर। चए मुंहिंजी ज़बान वरे ई नथी, मां छा कयां? ज़बान ते तव्हांजी हलाकत जा लफ़्ज़ था अचनि। चए माल बि असांजो, तबाही बि असांजी पियो करी, तुंहिंजी दुआ क़बूल थी वेंदी। ॿीहर दुआ घुरी, ज़बान मां निकिरनि, अलाह असीं बनी इसराइल लश्कर खे तबाह कर। चए असांजे लश्कर खे बि पिटी। चए हाणे मां छा कयां, मुंहिंजे वस में ई कोन्हे को। ऐं सालिब बिन हातिब अंसारी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में हिकिड़ो शख़्स हो, उन हुज़ूर खे चयोसीं दुआ घुरो, माल मताव जाम मिले। हुज़ूर चयोसि दुनिया जी तलब करणु सही कोन्हे का। बहरहाल हुज़ूर खे मिंथ कई, हुज़ूर दुआ घुरी। अॻे माल मताव हुयुसि, ॿ निमाज़ूं हुज़ूर जे पुठियां पढ़ंदो, माल वधी वियो, वञी झंग हिकिड़े में ॿधई, जुमे ते ईंदो, अञा वधी वियो, वञी परे झंग लधई। हाणे जुमे जे बजाए ही वरी जुमो बि अचणु छॾे वियो। हुज़ूर काफ़ी वक़्त खां पुछियो बा काॾे वियो सालिब? चईसीं माल एॾो वधी वियो अथसि, हाणे कीअं छॾे अचे? पाण अफ़सोस आहे सालिब ते, अफ़सोस आहे सालिब ते, अफ़सोस आहे सालिब ते। वरी क़ुर में हुकुम ॾियो, ज़कात वठो, मालदार ज़कात ॾियो। हुज़ूर बिन साहबा खे मोकिलियो, चए बनी सलीमी वारे खां बि वठी आहे, हिन खां बि ज़कात वठी आहे, क़ुर जो हुकुम आहे, हिन ॾे विया। चई इहा त चटी आहे, तावान आहे, ॾंड आहे, महिनत मुंहिंजी, वरी मां ॾियां ज़कात। चई 200 बकरियुनि ते 5 बकरियूं ॾियणियूं पवंदई, हेतिरनि उठनि घोड़नि ते हेतिरो उठ हे घोड़ा ॾियणा पवंदई। चई हुन ॾे वञो, पोइ मोटी अचो, जीअं असां हिते पाड़े में अवा सफ़ाई सुथराई पिए थिए, ही कमु करिणो आहे पाड़े में। चई होॾां वठी आहे त पोइ तोखे ॾियूं था। ईअं कंदा आहिनि। वरी जो मोटी आहे त हमरा लभंदो ई कोन, हूअं भली 1000 ख़र्च करे अचे, अवा भंगी खे 50 रुपया ॾे, उते न ॾींदई। अहिड़ो हाल उन वक़्त खां वठी माण्हुनि जो मिज़ाज इहो आहे। पोइ ही उॾे विया, उहो जेको सलीमी क़बीले जो माण्हू हो, उन 200 बकरियुनि मां जेके 5 ॾियणियूं, चूंडे भलियूं ॾिनियूं, उठ बि भले चूंड ॾिनई, घोड़ा बि भले चूंडा ॾिनई। चई वाह भला न वठंदासीं। चई न वठो न, अलाह जी राह में था वठो। चई असांखे दरमियान वठिणो आहे, न आला न अदना। चई तव्हां खणी वञो, जे मदीने वारो मीर वापसि करे त पोइ खणी ढिला खणी अचो, मूंखे ॾिना उन आहिनि 200 मां 5 बकरियूं सेब हल्कियूं ॾियां, मुंहिंजी दिलि नथी मञे। ही खणी आया, हुनजो इसरार हो। चई साईं जन वापसि कनि त पोइ तव्हां वठो। हिन ॾे आया, चई यार मां हिसाब कयां, पोइ मिलंदुसि, आहे त चटी पोइ ॾिसंदासीं। हुज़ूर खे अर्ज़ु कयूं, हुज़ूर हवाल वरितुनि। चईसीं हिन इहो जवाबु ॾिनो। हुज़ूर चयो अफ़सोस आहे सालिब ते, अफ़सोस आहे सालिब ते। जॾहिं हुज़ूर इहो लफ़्ज़ चयो त पोइ उते उन क़ौम जो माण्हू क़बीले वेठो, हुन चयो हिन जी त ॿेड़ी ॿुॾी वई। मदीने वारे मीर जे लफ़्ज़ तां अफ़सोस जा लफ़्ज़ आया, बचियो कुझु बि कोन। भॻो वञी पहुतो, चए हड़ वई वञी साईं वटि पहुच, माल खणी पहुतो। साईं जो मूंखे अलाह झले छॾियो आहे, न वठण खां। रब जी मुमानियत थी वई, हाणे छा कयूं? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात करे विया। हज़रत अबू बकर ख़लीफ़तुल मुस्लिमीन थियो, ज़कात जो माल खणी आया। चए तोखां मदीने वारे मीर न वरितो, अबू बकर केरु वठंदो, वापसि खण। हज़रत अबू बकर वफ़ात करे विया। 2 नंबर ख़लीफ़तुल मुस्लिमीन सैयदना उमर अमीरुल मोमिनीन उमर फारूक आया। चईसीं मुंहिंजो ज़कात जो माल वठो। चए अलाह जे रसूल न वरिता, पहिरें ख़लीफ़े अबू बकर न वरिता, उमर खे कहिड़ी ताक़त आहे वठे? बाबा न। हज़रत उस्मान साईं दौर में वफ़ात करे, माल जी मोहबत तबाह थी करे। कारून हज़रत मूसा सां छा ते विढ़ियो? कारून तौरेत जो हाफ़िज़ हो, मालदार माण्हू, दुनिया जी हिर्स ऐं मोहबत जो लालच अचेसि, जनम ई थियो। ॿियो को अलाह जे मुक़ाबले में न। हज़रत मूसा जी शोहरत उनखे कान पे वणी। ॿियो दुनिया जी हिर्स ऐं लालच इंसान खे तबाही थी करे। अॼु बाबा पीउ खे मारी, भाउ खे मारी, मामे खे मारी, चाचे खे मारी, उहा मिल्कियत जे करे आहे न। खोड़ किसा जे ॿुधाइबा त अलाए किथे वक़्तु असां हिन इजाज़त ॾिनो। दुनिया जी मोहबत अंधो थी करे छॾे, न पीउ जी पहचान, न माउ जी पहचान, न भाउ जी पहचान, न मामे जी पहचान, न वॾे जी पहचान, न जाइज़ जी पहचान, न हलाल जी, न हराम जी, जेको अचे सो अचे। दुनिया जी मोहबत हिर्स लालच तबाही ज़वाल जो सबबु आहे। हिल्म ऐं बुर्दबारी वारो जेको शख़्स आहे, फरमे कद अफ़लह मन ज़क्काहा, कामयाब थियो उहो शख़्स जेको हलीम ऐं बुर्दबार थियो, उनजो दिलि ऐं नफ़्स पाक थी वियो। वक़द ख़ाब मन दस्साहा, नाकाम थी वियो उनजो दिलि ऐं नफ़्स उन शख़्स जो, विञाए छॾियईं जंहिं पंहिंजे जेको आहे कावड़ ऐं गुस्सो कयो। कावड़ ऐं गुस्सो अलाह जे रसूल जे इज़त ऐं नामूस ते अचे।
असां पंहिंजे मिल्कियत लाइ त कावड़ गुस्सो कयूं था। मां तोखे इन हिकिड़ो वेसो बि खणण न ॾींदुसि, भली मरी वञा न छॾींदोमांइ। 50 साल केस हले, मां मरी वियुसि त मुंहिंजा पुट त पोटरा पिया विढ़ंदई। बाक़ी अलाह ईंदी चइबा मस्जिद पे रहे, मुंहिंजो छा वञे, मुला ॼाणी। एहतिजाज में असांजो छा वञे, पाणे वञी कनि, इहे ॼाण इन्हनि जो कमु। अलाह जो ग्राहक मुले जे पीउ जो धुरई आहे। असां सभिनी ते बचाइण फ़र्ज़ु आहे। असां सभिनी खे हक़ जो ॻाल्हाइणु ज़रूरी आहे। हक़ जो कलमो सभिनी खे चवणो आहे। ऐं जेकॾहिं असां ख़ामोश रहियासीं, गूंगा शैतान थियासीं, उन ॾींहुं खां असांजो ज़वाल आहे। टियों ॾींहुं शेखुल हदीस मौलाना इदरीस साहब ख़ैबर पख्तूनख्वा जो अकोड़ा खटक में हदीस शरीफ़ पढ़ाईंदो। 1700 बुखारी शरीफ़ पढ़ंदड़ शागिर्द उन जामे हक़ानिया में हिकिड़ा शागिर्द, ॿियो मदरसो जामिया नोमानिया 1300 आलिम थियण वारा उते उन्हनि बुखारी पढ़ंदा। हिकिड़े ॾींहुं रोज़ानो 3000 हदीस जो सबक़ पढ़ंदड़ शागिर्द, जेको ख़ैबर पख्तूनख्वा जी सूबाई असेंबली जो डिप्टी अपोज़िशन लीडर रहियो, सूबाई मेंबर रहियो, हक़ ऐं सच जो अलमबरदार रहियो, उहो फितने खोर त न हो, उनजा कातिल नथा लभनि। मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा, जंहिंजा कातिल नथा लभनि उनजी कातिल हुकूमत आहे, रियासत आहे। कातिल तव्हां खां काॾे वेंदा? क़ाइदे मिलत इस्लामिया मौलाना फज़लुर रहमान फरमायो त आर्मी चीफ असांजूं जेके एजेंसियूं छाजूं पघारियूं थियूं खणनि, IMA आहे, FI आहे, MI आहे, FI आहे, इंटेलिजेंस इदारा छाजूं पघारियूं था खणनि? हलाल खाओ, तव्हां खां कातिल नथा लभनि, सभु शयूं तव्हांजे कंट्रोल में आहिनि। इन क़ुरान हदीस पढ़ाईंदड़ उन जूं शागिर्दाणियूं न्याणियूं पर्दे में पढ़ंदियूं। 135 एकड़ ते जनाज़ो थियो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जी तारीख़ में अहिड़ो जनाज़ो न थियो आहे। तव्हां इन्हनि क़ुरान वारनि खे शहीद कंदव त पोइ तव्हां छा था सम्झो असांजा नापाक अज़ाइम कामयाब ईंदा? न न, क़ाइदे मिलत इस्लामिया जे फरमान मुताबिक़ असां शहादतूं सही वेंदासीं जॾहिं असांजो रिएक्शन तव्हांजे पुठियां लॻो, तव्हां बर्दाश्त न करे सघंदव। तव्हां करप्ट ऐं ज़ालिमनि खे दिलि न आहे।